अस्सलाम वालेकुम दोस्तों। जेको एरम घोटे सां मां जेको निकाह कयो हुयो उनमें हाणे मां सां गद्दारी थी वई आहे। हिकु दोस्त ग़लति जेके बि आहिनि यार दोस्त ग़लति सम्झी वेठा आहिनि त ड्राउन जे भाउ खां उन वापसि करे ॾिनी आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, मां सां गद्दारी थी वई आहे। उनमें जेके सरदार आहिनि, मुंहिंजा राति जा रिश्ता आहिनि, उहे क़ुराननि ते हथु रखियऊं ऐं उनखां बाद मस्जिद में अंदरि पेई करे मूंखे इतबार ॾियऊं त तोखे कोर्ट में पेश करे औरत तुंहिंजे हक़ में बयानु जेको ॾिनई, तुंहिंजे हक़ में ॾिनई त तुंहिंजे में जो उन्हनि जे में त उन्हनि जे में। हिन टाइम ताईं उहा कोर्ट में पेश न कई अथऊं। मां सां गद्दारी करे वञी करे वापसि करे ॾिनी अथनि मालिकनि खे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, न मां भड़वो थियो आहे न थींदो बि सही। बाक़ी मां सां थी गद्दारी वई आहे। क़ुराननि ते हथु रखियऊं, मस्जिद में पेई करे उते, उनखां बाद उनजे बावजूद बि वापसि करे पंहिंजे मालिकनि खे ॾिनऊं। बाक़ी अलाह ख़ैरु कंदो। जेके राति जा रिश्ता आहिनि उहे बि तव्हांजा आहिनि। जेको हाणे तव्हां मूंखे ग़लति सम्झो, जेके बि यार दोस्त आहिनि सभु ग़लति सम्झंदा, चवंदा त औरत सां निकाह बि कयईं, उनखे वरी वापसी बि करे छॾियईं। बाक़ी मां सां थी गद्दारी वई आहे। बाक़ी अलाह चङाई कंदो। अस्सलाम वालेकुम।